ड्राइवर सां ॻोठ दड़ा में गोली हणी क़त्ल कयल मौसमात अफरोज़ जुनेजो जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ वारसनि पारां दड़ा फाटक बंदि करे टायर साड़े धरणो हयो वियो, जंहिं सबबि बाड्र लाड़काणो रोड ते ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मक़तूला जे भाउ ऐं केस जे फरियादी इम्तियाज़ अली जुनेजो चयो त 4 ॾींहं अॻु जवाबदार घर में घिड़ी गोलियूं हणी मुंहिंजी भेण अफरोज़ खे बेदर्दी सां क़त्ल करे विया। जॾहिं वाक़े जे बाड्र थाणे ते 6 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल थियल आहे, पर हिन वक़्त ताईं बाड्र पुलिस कख भञी पीणो न कयो आहे। हिन वक़्त जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि, जेके असांखे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि डीआईजी लाड़काणो एसएसपी लाड़काणो ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे खेनि केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे, असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट मुश्ताक मीरानी, बाड्र।